बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हमारी सीरियल टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम आवा यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, मुल्क में इशूज़ तो तमाम घणा आहिनि। पॉलिटिकल इशूज़ आहिनि, इकोनॉमिकल इशूज़ आहिनि, सिक्योरिटी जा तमाम घणा इशूज़ आहिनि, थ्रेट्स आहिनि। पर सब खां वॾो जेको थ्रेट हाणे उभरी करे साम्हूं आयो आहे गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी, उहो हिकु भेरो ॿीहर वरी सुपर फ्लड जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। जेके बरसातूं हिन वक़्तु बि जारी आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, न रुॻो सिंध में पर मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उन्हनि बरसातुनि तमामु घणी तबाही मचाए छॾी आहे। सिंध में हिकु भेरो ॿीहर शहरनि जा शहर जेके आहिनि उहे पाणी हेठि आहिनि, ॿुॾी विया आहिनि। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां नयूं वही आयूं आहिनि, रोड रस्ता पाणी हेठि आहिनि ऐं पाणी जेको आहे तमामु घणो आहे, जंहिंजे करे वरी सॼी सिंध में ईअं खणी चऊं त शाखनि ऐं वाहनि खे घारा लॻा आहिनि। इहे घारा जेके आहिनि बंदि करण जे लाइ वरी आपाशी अमलो उते मौजूदु न आहे। ॻोठाणा इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत कोशिशि त कनि पिया, पर ॻोठाणनि खां इहे घारा बंदि करणु इंतिहाई ॾुखियो कमु आहे, छाकाणि त मथां मींहुं वसे पियो, बरसाति पवे पई, हेठां वरी घारनि जो पाणी जेको आहे उन्हनि जे घरनि में फसलनि में काहे पियो आहे, त ॻोठाणनि जे लाइ ॿिठो अज़ाब पैदा थी वियो आहे। सूरत हाल जो नोटिस वठंदे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सख़्तु ॻणतीअ जो इज़हार कयो आहे ऐं ॿिन्ही बयान बि जारी कयो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि कामोरनि खे, वज़ीरनि खे, चूंडियल नुमाइंदनि खे त उहे पंहिंजनि तकनि में वञनि। मौजूदा जेका बरसाति पई आहे हिन में सभिनी खां वधीक नुक़सानु फसलनि जो थियो आहे। अंबनि जा बाग़ ॿुॾी विया आहिनि, लीमनि जे बाग़नि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। इन ते असांखे ॻणती आहे। आसिफ अली ज़रदारी साहिबु ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु बि चयो आहे त जेका शदीद बरसाति पई आहे हिन ते असांखे ॻणती आहे, पर जेके बि वसीला आहिनि उहे इस्तेमालु करण जी कोशिशि कयूं पिया। हिकु पासे इहो मामिलो आहे, ॿिए पासे वरी जेके सूबाई वज़ीर आहिनि शहजीर इनाम मेमन साहिबु, सैयद नासिर हुसैन शाह साहिबु, उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई, बोर्ड मुतासिरनि जी ॻाल्हि बि कई ऐं चयो त सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि सां कयल वाइदा पूरा करे रही आहे ऐं 21 लख झूपड़ियुनि में रहंदड़ जेके कुटुंब आहिनि उन्हनि खे पका घर ठाराए ॾिना वेंदा। अञा इन्हनि ते अमल दरामद न थियो आहे। ॿ ॾींहं पहिरियां 3 ॾींहं पहिरियां मां ॾिठो हूंदो त सनदूं त ॾिनियूं वियूं हुयूं, मालिकाणा हक़नि जे हवाले सां तक़रीब बि थी, पर घर जेके आहिनि उहे ऑन ग्राउंड मौजूदु न आहिनि। पीपल्स हाउसिंग कंपनी जेका आहे उहा अञा घरनि जा शायदि ईअं खणी चइजे त नक्शा पई ठाहे, उहे कॾहिं मिलंदा, इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। उनखां पोइ अहम मामिलो जेको 2 ॾींहंनि खां वठी गर्दिश करे पियो कारूंझर जबल जो, उन हवाले सां जीअं गुज़िरियल ॾींहुं प्रोग्राम में ॻाल्हायो त सिंध हुकूमत हिते बस न कई आहे। सिंध वासियुनि जे शदीद एहतजाज खां पोइ फ़िलहालु त इहो टेंडर रद्द कयो वियो आहे, पर तयारियूं कुझु ॿियूं आहिनि जेके कयूं पियूं वञनि ऐं उन्हनि जो इंकिशाफ़ अॼु शहजीर इनाम मेमन साहिबु ऐं नासिर शाह साहिबु कयो, जिन पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इहो चयो त नगर पार्क जी ख़ूबसूरती बरक़रार रखंदासीं, पर ग्रेनाइट जेको आहे उहो हर हाल में कढंदासीं, छाकाणि त कारोबार करणु हुकूमत जी मजबूरी आहे। चवनि पिया त कुदरती वसीला विकिणणु ऐं कारोबार जे लाइ इस्तेमालु करणु पाकिस्तान जी ज़रूरत आहे। कारूंझर खे डिस्टर्ब करण बिना सभु कम जेके आहिनि उहे कया वेंदा। इन्हनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां सां करियूं था। सीनियर तजिया निगाह नसीब मेमन साहिबु असां सां गॾु आहिनि, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहिबु, डॉक्टर यूब शेख साहिबु ऐं प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहिबु बि असांखे जॉइन कयो आहे। घारा जेके लॻा आहिनि, आपाशी खाते जो हिन वक़्तु कहिड़ो किरदारु आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां शिकायतूं अचनि पियूं, आपाशी खातो करे छा पियो, लाइन ऑफ एक्शन छा आहे, प्लानिंग छा आहे, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ज़रीफ़ खेड़ो साहिबु जेके चीफ इंजीनियर हैदराबाद 2 ऐं इरीगेशन खाते जा सेक्रेटरी आहिनि, उहे बि असांखे जॉइन कनि पिया, पर कारूंझर वारो जेको मामिलो आहे ऐं 21 लख ख़ानदाननि खे घर ठाहे ॾियण वारो मामिलो, इन ते शहजीर इनाम मेमन साहिबु प्रेस कॉन्फ्रेंस जेका कई उनजो कुझु हिसो अव्हांखे ॿुधायूं था। पहिरियां ग्रेनाइट निकलना चाहिए, इसकी अफादियत को डिस्टर्ब किए हुए बगैर निकलना चाहिए। हमारे पास चाइना क्लेज है, माइन से वो निकलना चाहिए, निकल रहे हैं। जितने पाकिस्तान के नेचुरल रिसोर्सेज है उनको इस्तेमाल होना ही होना है, क्योंकि मुल्क हमारा जो है अब मैंने आपको जिस तरह कि जिस तरह हमारी मशरूम ग्रोथ हो रही है, हमें इन नेचुरल चीज़ों के ऊपर जाना पड़ेगा। आपके पास हमारे पास से पेट्रोल निकलता है, हमारे पास से गैस निकलती है, ये सारी नेचुरल रिसोर्सेज है। हम सारी ये चीज़ें आगे बेच के अपना मतलब उनको बिजनेस में लेके आ रहे हैं चीज़ों को। हाँ, लेकिन जहाँ पे नगर पार्क की एक अफादियत है, उसकी एक उस पहाड़ों की खूबसूरती है, वो एक हेरिटेज है, उसको डिस्टर्ब किए बगैर आपको बाकी सारे काम करने चाहिए, करने गवर्नमेंट को करने हैं। जी नाज़रीन, नगर पार्क जी ख़ूबसूरती बरक़रार रहंदी, पर कारूंझर खे डिस्टर्ब करण बिना इहो सभु कमु करिणो आहे। नसीर मेमन साहिबु, अव्हां खां जेकॾहिं शुरूआति कयूं प्रोग्राम जी ऐं जेसिताईं ज़रीफ़ खेड़ो साहिबु अचनि त बरसातुनि ते पोइ ॻाल्हायूं। पहिरियां कारूंझर जे मामले ते
अवां जो छा कमेंट आहे सर? गुज़िरियल ॾींहं वारो जेको ख़दशो ज़ाहिर कयो हुयो या इंफॉर्मेशन शेयर कई उहा सही साबित पई थिए। सिंध हुकूमत बुॾंदी कोन। अरबे रुपया जेके नज़र अचनि पिया ग्रेनाइट जी सूरत में उहे हर हाल में कामोरा हासिल कंदा सर। पाण तमामु तफ़सीली ॻाल्हायो जी। आहे ऐं मूंखे अॼु जी डेवलपमेंट जी ख़बर कान्हे त छा सिंध हुकूमत को नओं ऐलान कयो आहे हिन जे बारे में। जे काइंडली मूंखे ॿुधायो त अॼु जी उन ते छा डेवलपमेंट आहे सर, जंहिं ते तव्हां कमेंट पिया करियो। अॼु प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान इतलात वारो जेको सूबाई वज़ीर आहे, ट्रांसपोर्ट खातो बि उन्हनि वटि आहे, मास ट्रांज़िट वारो खातो बि उन्हनि वटि आहे, उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस में बाक़ाइदा इहो ऐलान करे छॾियो त सिंध हुकूमत जेका उहा मुड़ंदी न ऐं कारूंझर जो जेको ग्रेनाइट आहे उहो असां ज़रूरु कढंदासीं ऐं उन ते कारोबार बि कंदासीं, छाकाणि त इहो कारोबार करणु वरी पाकिस्तान जी मजबूरी आहे। सॼे मुल्क जो हुननि नालो खंयो आहे त इहो जेको ग्रेनाइट आहे उहो कढंदासीं ऐं कुदरती वसीला विकिणणु ऐं वरी उन्हनि कुदरती वसीलनि खे कारोबार जे लाइ इस्तेमालु करणु इहो पाकिस्तान जी ज़रूरत आहे। ऐं पोइ चवनि था त कारूंझर खे डिस्टर्ब करणु बिना इहे सभु कम थींदा ऐं असां कंदासीं। इहा वीडियो क्लिप बि हिन वक़्तु हलाई आहे असां पंहिंजे प्रोग्राम जे दौरान। जी जी, मूंखे आवाज़ न पियो आयो हुनजो। जी सर। गुज़ारिश इहा त मूं कल्ह बि चयो त कुदरती वसीला सॼी दुनिया में मैदनियात एक्सट्रैक्ट थींदी आहे, उनमें का बि नई ॻाल्हि कान्हे। असांखे प्रॉब्लम इन सां न आहे। जी। प्रॉब्लम इहो आहे त तव्हांखे हिकिड़ो बैलेंस रखणो हूंदो आहे त कुझु इलाइक़ा इकोलॉजी जे हवाले सां इंतिहाई हसास ऐं अहम हूंदा आहिनि। इकोलॉजी मां मुराद उतां जी वण टिण ऐं जंगली जीव आहे, उहा त आहे ई आहे, उहो इम्पोर्टेंट सब्जेक्ट आहे, पर उन सां गॾु कारूंझर जे केस में त उते तमामु हिकिड़ो रिच आर्कियोलॉजिकल ट्रेजर आहे, हिकिड़ो खज़ानो आहे आर्कियोलॉजिकल साइट्स जो। तंहिं करे सजेस्ट कयो त जिते बि अहिड़े क़िस्म जे इकोलॉजिकली ऐं कल्चरली सेंसिटिव एरियाज़ में कंहिं बि क़िस्म जा माना मैदनियात ॻोल्हण यानी जो कमु थींदो आहे त उन खां पहिरियों हिकिड़ियूं तमामु डिटेल्ड स्टडीज़ कराइणियूं पवंदियूं आहिनि। ॾिसणो इहो आहे त ॾिसो खीरथर पंहिंजो ही जेको कारूंझर आहे उहा ऑफिशियल डेटा चए थी त 19 किलोमीटरनि जी डिघी पटी आहे। असां त हुनजो हिकिड़ो हिसो ॾिठो आहे जे साम्हूं आहे, उहो त ॾाढो रिच आहे कल्चर वारनि सां। ॿिया हिसा मूं न ॾिठा आहिनि, पर यकीनन उते बि घणो कुझु हूंदो। हाणे सुवाल इहो आहे त जेकर हुतां मैदनियात कढणी आहे त पोइ उनजे लाइ सभ खां पहिरियों स्टेप इहो थो थिए त हितां जे मक़ामी न पर कंहिं इंटरनेशनल रिप्यूट जे सुठनि इदारनि खां पहिरियों त स्टडी करायो जेका पब्लिक थे ख़बर पए त सॼे कारूंझर जे अंदरि कहिड़ा केतिरियूं ज़ोन्स आहिनि, कहिड़ा ज़ोन इकोलॉजी जा आहिनि, कहिड़ा ज़ोन तव्हांखे उहे कंसल्टेंट छा वाक़ई ॿुधाइनि था त फलाणो कोई ज़ोन आहे जंहिंमें इकोलॉजिकल ऐं कल्चरल सेंसिटिविटी न आहे। मुमकिन आहे त हुजे, मूंखे ख़बर न आहे त अहिड़ा इलाइक़ा आहिनि या न, पर मूंखे यादि आहे त 2000 में जॾहिं खीरथर जे अंदरि ऑयल एंड गैस ड्रिलिंग शुरू थी तॾहिं बि वॾी कंट्रोवर्सी थी ऐं उन वक़्तु मेलबर्न यूनिवर्सिटी सां गॾिजी 6 महीननि जी डिटेल्ड स्टडी खां पोइ वॾी बेसलाइन ठही खीरथर जी। उन खां पोइ 4 महीननि जी ॿी स्टडी थी जंहिंमें खीरथर नेशनल पार्क डेवलपमेंट प्लान ठहियो। उन खां पोइ उहे ज़ोन आइडेंटिफाई कया विया ऐं एॾी स्ट्रिक्ट रेजिमेंटेड एरियाज़ हुया जिते ऑयल एंड गैस एक्सप्लोर थींदी। मां उन कुझु अर्सो उन कंपनी में रहियुसि त मूंखे ख़बर आहे त ख़ैर गोरनि जी कंपनी त उहो नेचर जे हवाले सां ॾाढा मोहतात हुया, त हुननि कीअं पियो उन्हनि एनवायरमेंटल सेंसिटिविटी खे रेस्पेक्ट कयो, इहा हिकिड़ो तमामु मां चवां थो शायदि ई का पाकिस्तानी कंपनी सोचे बि न सघंदी। तो इन सॼी सेंसिटिविटी खे ज़हन में रखणो आहे त मां रिकमेंड थो कयां सभ खां पहिरियों तो स्टडी थी असांखे ख़बर त पए न त कारूंझर जा कहिड़ा पार्ट्स आहिनि जंहिंमें का बि सेंसिटिविटी कान्हे, इकोलॉजी खे बि नुक़सानु न थींदो, कल्चरल हेरिटेज खे बि न थींदो, माण्हुनि खे बि न थींदो ऐं इलाइक़ा प्योरली कमर्शियल एक्सट्रैक्शन लाइ ओपन है। दैट इज़ वन। नंबर 2, इहा एक्सट्रैक्शन थींदी त एयरलिफ्ट त कोन थींदा न पत्थर, उहे इन ई रस्तनि तां गुज़रंदा। इन रस्तनि ते बि इवन EIA जॾहिं स्टडी थींदी आहे एनवायरमेंटल इम्पैक्ट असेसमेंट त उन में इहो बि ॾिठो वेंदो आहे त इहा सॼी गुज़रगाह ते कहिड़े इलाइक़नि ते असरु पवंदा। त इहो प्रॉपर स्टडीज़ करायो, इहो 1-2 महीननि या हफ़्तनि में भाॼी कान्हे का। कारूंझर हिकिड़ो नेशनल ट्रेजर आहे, इंटरनेशनल माना इम्पोर्टेंस जी सिग्निफिकेंस जी जाइ आहे। इहे सॼे प्रोसेस मां वञण खां पोइ जेकर तव्हां स्टेक होल्डर्स खे मुतमइन करे सघो ऐं हिते सभु सिंधिया माण्हू जेके सम्झनि था हिन साइंस खे, को दुश्मन कोन आहिनि तरक़ीअ जा, असां वटि केर बि वेरी कोन्हे तरक़ीअ जो, असां मुखालिफ़ न आहियूं मैदनियात जे एक्सप्लोरेशन जा, पर असां चऊं था त जेके दुनिया भर में प्रोटोकॉल्स आहिनि, जेके सिस्टम आहिनि, तौर तरीक़ा आहिनि, उहे फॉलो करियो। उन खां पोइ जेको कुझु थिए थो त उन ते डिबेट कजे। ही अॻुवाट कंदासीं वारी ॻाल्हि नामुनासिब आहे। बिल्कुलु ठीकु सर, ऐं इंतिहाई अहम सजेशन्स बि अवां ॾिनियूं आहिनि, इन ते अमल दरामद थियण बि खपे। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अवां जो छा ख़्यालु आहे सर?
महताब मुंहिंजे ख्याल में पाण कल्ह बि इन ते ई ॻाल्हायो। पहिरीं ॻाल्हि त इन सां कंहिंखे बि इख़्तिलाफ़ नथो थी सघे त मुल्क जे अंदरि जेकॾहिं के मैदनी वसीला आहिनि या ॿियूं जेके बि शयूं जिन खे खपाए ऐं उन्हनि मां का आमदनी आणे सघिजे थी त उन ते तॾहिं ई थी सघंदो जॾहिं उनजो पहिरीं जेके हिकिड़ी शयूं नॉर्मली जेकॾहिं ज़मीन जे अंदरि बि तेल निकिरंदो आहे न तॾहिं बि उन लाइ ज़रूरी हूंदो आहे त उनजी इन्वायरमेंटल EI स्टडी कराई वञे ऐं उहा जेकॾहिं नथी कराई वञे त इन जो मतिलबु इहो आहे त उते उन खां वधीक को वॾो नुक़सान थी सघे थो जेतिरी तव्हांजी आमदनी थींदी। कारूंझर जे लाइ त बुनियादी तौर ते हिन वक़्त ताईं सिर्फ़ु जियोलॉजिकल सर्वे खां पोइ उनखे विकिणण जे लाइ 30 सालनि खां वठी करे मारधाड़ लॻी पई आहे। ऐं 30 सालनि खां वठी करे ईअं कोन्हे त कोई हाणे पहिरियों दफ़ो आहे। हिन वक़्त ताईं ख़बर न आहे त केतिरा हज़ारें टन जेको आहे सो उतां निकिरी चुका हूंदा। हिन वक़्त बि FWO जी माइनिंग कंपनी जेका आहे उहा बि उते माइनिंग करे पई। ॿियनि प्राइवेट कंपनियुनि जूं माइनिंग्स जेके कंपनियूं उहे बि माइनिंग कनि पियूं। नंढा वॾा पथर त ठहियो पर वॾियूं छिपूं बि हींअर जेको आहे उतां खॼणु शुरू थियूं आहिनि ऐं उन्हनि जो सभिनी जो हाणे वञी हिननि निचोड़ इहो कढियो आहे त समूरे इलाइक़े खे लीज़ करे हींअर साईं विकिणी छॾियूं। उन खां पोइ उन लीज़ खां बाद जंहिंखे मिली वेंदो उहा उनजी मर्ज़ी आहे त उनजी कटाई कीअं थो करे। ॿी ॻाल्हि अहम जेका आहे महताब उहा इहा आहे त माइनिंग जी लीज़ जिन बि माण्हुनि खे हिते पाकिस्तान में ॾिनी थी वञे पूरे पाकिस्तान जे अंदरि के बि अहिड़ियूं वॾियूं टेक्निकली स्ट्रांग कंपनियूं कोन्हनि जिन वटि प्रॉपर मशीनरी हुजे जंहिंसां हू बग़ैर कंहिं नुक़सान करण जे सिर्फ़ु उन इलाइक़े मां उहो पथर कढी सघंदा हुजनि। हिते तव्हां वञो भले जिते कोयलो निकिरे थो सवाइ थरकोल जे ऐं बाक़ी जेके लाखड़ा जमपीर वग़ैरह में कोयलो कढनि था उते वञी ॾिसो छा तबाही थिए थी। वरी इनखे छॾियो जिते आम पथर रुगो खणनि था उते वञी ॾिसो त छा तबाही थिए थी। इनाम साहब, हर शइ इफ यू कुड अलाउ मी सर, इनाम साहब सॉरी इंतहाई माज़रत इंटरप्ट करण जे लाइ। ज़रीफ़ खेड़ो साहब असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि सां थोरी ॻाल्हि ॿोल करे वठूं सर। मां सिर्फ़ु हिकिड़ो हिन में बसि एड करे पोइ जी हिनखे ख़तमु था कयूं कारूंझर वारे खे। जी सर। त कारूंझर जे लाइ पहिरीं जेका आहे स्टडी थियणु खपे। हिकिड़ो आहे हुनजो पासो कल्चरल यानी तारीख़ी सक़ाफ़ती ऐं माहौलियाती स्टडी खां पोइ जंहिं एरिया खे तव्हां जियोलॉजिकली सम्झो था बहितर उहो उनजो को बि नुक़सानु न थींदो तॾहिं उन खां पोइ उन स्टडी खां पोइ उन एरिया खे डिक्लेयर करणु खपे त ही तव्हां सेल करे लीज़ ते ॾेई सघो था फॉर माइनिंग पर्पज़। अदरवाइज़ सॼे जो सॼो ईअं तव्हां करणु इहो सिंध जे मुकमल तरह सां हिन सक़ाफ़ती विरसे सां हथ चुरांदो हूंदी। जी ठीकु आहे, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब। ज़रीफ़ खेड़ो साहब, थैंक यू सो मच, तव्हां जॉइन कयो, वेलकम चऊं पिया अव्हांखे शो में सर। थैंक यू। अव्हां हिकु त चीफ इंजीनियर आहियो हैदराबाद डिवीजन 2 ऐं उनखां पोइ वरी सेक्रेटरी इरीगेशन आहियो हाणे त रूट्स खे बि सम्झो पिया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ जेको सिंध में हिन वक़्तु बरसातुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे, इन्हनि बरसातुनि तबाही हिकु पासे फसलनि खे नुक़सानु पहुचायो, ॿिए पासे वरी पाणीअ जे करे घारा जेके आहिनि मुख़्तलिफ़ शाखनि ऐं बाहनि खे पिया आहिनि ऐं घारा ॿधण जे लाइ वरी आपाशी खातो जेको आहे उहो हिन वक़्तु असांखे ऑन ग्राउंड नज़र न पियो अचे सर। पोइ लाइन ऑफ एक्शन आहे आपाशी खाते जो। अॻुवाट इतला बि हुआ बरसातुनि जा, फ्लड जे हवाले सां बि चए वियो। गुज़िरियल ॾींहुं त पाणी माहिरनि एतिरे ताईं चई छॾियो त सुपर फ्लड जेका आहे उहा अची सघे थी। त तयारियूं जेके आहिनि उहे कीअं आहिनि इरीगेशन खाते जूं? अदा मां तव्हांखे पहिरियों त इहो ॿुधायां त बरसाति अगरि नेचर हिन ही मौसम आहे बरसाति जी मानसून जेका आहे बिल्कुलु सर। हिन में जेकर जिते फसलुनि खे कुझु नुक़सानु जेकर चओ था तव्हां पर तमामु घणो उन खां वधीक फ़ाइदो बि आहे छो त हींअर हिन टाइम ते क्रॉप खे बेनिफिट बि आहे पर अॻिते हली जेकर वधीक ड्यूरेशन जे लाइ पई थी त उहो उनखे डैमेज बि कंदी पर उहो त हाणे कुदरती आहे उनखे असां इरीगेशन वारा कुझु नथा करे सघूं। ॿी ॻाल्हि इहा त असांजा इंजीनियर्स मां ॿुधायां तव्हांखे तव्हां चओ था त घारा पवनि था इरीगेशन वारो बंदोबस्तु न आहे। अगरि टियों ॾींहुं दादू कैनाल ते प्रॉब्लम थियो त ओॾी असांजो इंजीनियर उते मौजूदु हुयो ऐं विदिन आवर्स 4-5 कलाक हुनखे लॻा हुनखे वरी ठाहे छो त पाणी अचानक जीअं बरसाति पई थी माण्हू वाटर कोर्स बंदि कनि था असां वधीक कोशिशि बि कयूं था पर कैनाल अॻे ई भरियल आहिनि माण्हू पंहिंजा वाटर कोर्स बंदि करे था छॾनि हुन खां पोइ नंढियूं शाखूं बंदि थी थियूं वञनि पोइ मेन कैनाल्स ते प्रेशर थो अचे इन करे असां वरी एडवांस में जेकर बंदि कराइण जी कोशिशि था कयूं पाणी घटाइण जी कोशिशि था कयूं त माण्हू चवंदासीं दरिया में पाणी अॻे सुकी वियासीं असांजा फसल तबाह थियनि पिया तव्हां पाणी घटाए पिया पर असां इन मिडल ऑफ दैट जेका प्लानिंग आहे उहा कयूं था त जीअं ख़ुदा न ख़ासि अगरि इंटेंसिटी जेका प्रिडिक्टेड आहे बरसातुनि जी अगरि उन खां घटि पवनि बरसातूं त असां बि वरी पाणियुनि खे अहिड़े नमूने सां मैनेज कयूं जो इमीडिएटली सप्लाईज़ रेस्टोर करे सघूं पंहिंजे मेन कैनाल मां पंहिंजे सब ब्रांच कैनाल्स में या ऑफ टेकिंग कैनाल्स में। सो इहो ईअं न आहे त ईअं न थींदो जो किथे किथे को एॾो वॾो नेटवर्क आहे जेको असांजो कैनालनि जो आहे
उन में किथे न किथे ख़ुदा न ख़ास्ता कंहिं डिस्ट्रीब्यूटरी में या कंहिं माइनर में, पर हिकिड़े दादू केनाल में मां चवां थो हिकिड़ो असांजे चंद कलाकनि लाइ थियो प्रॉब्लम, पर अलहमदिल्ला उहो वरी उन्हनि मैनेज करे छॾियो। इरिगेशन डिपार्टमेंट प्रिपेयर्ड आहे, कमु करे पियो डिपार्टमेंट, ऐं असांजा ऑफिसर्स इंजीनियर्स राति जो बि केनालनि ते मौजूदु आहिनि। सो अहिड़ो अलहमदिल्ला कोई प्रॉब्लम कोन्हे, वी आर रेडी। बाक़ी फर्दर बरसातूं जेके आहिनि से अलाह ताला कंदो ख़ैर हूंदो, ऐं उहे नेचुरल आहिनि। बिल्कुलु सर। ज़रीफ़ साहब जेका ॻाल्हि आहे कई, वाटर कोर्सिस माण्हू बंदि था करे छॾनि, शाखूं जेके आहिनि बंदि था करे छॾनि, तंहिंजे करे वरी मेन लाइन ते प्रेशर थो पवे, नुक़सानु वरी अञा वधे पियो। त गुज़िरियल साल जी जेका बोड हुई, बरसाति हुई, उन में बि घणो नुक़सानु ई इन जे करे थियो, जेके ज़मीनदारी बंदि, जेके बासर पंहिंजी मर्ज़ीअ ते केनाल खोलनि पिया, वाह खोलनि पिया, वरी बंदि पिया कनि, इन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई छो न पई थिए? मां ॿुधायां तव्हांखे, वरी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि खे कंहिं मुर्गी ॿिए पासे खणी वियो। इहो तव्हां को बासर बंदि कनि था, इहो त एक्चुअली छा आहे एॾी वॾी माना स्टेटमेंट ॾेई छॾे, बासर जो हिन को तालुक न आहे। हिन में छा जीअं केनाल जेकर माइनर जो वाटर कोर्स बंदि थिए थो त माइनर ते वरी हुननि खे मजबूरन असांजे इरिगेशन वारे खे, छो त माण्हू खोलाइनि बि था वाटर जेसिताईं माण्हुनि खे पुॼी सघनि था, ऐं पंहिंजो हू वरी प्रेशर माइनर ते पए थो, त कुझु रिडक्शन माइनर खे ॾियण लाइ वॾे डिस्ट्रीब्यूटरी में हुनखे मैनेज कनि था। ईअं कंदे कंदे मैनेज कंदा पिया अचनि। हींअर ॾिसो रोड़ी केनाल मैनेज्ड आहे, नारो सही आहे, तव्हांजो NWC राइस ऐं तव्हांजे जेके रोड़ी केनाल जा कोटली बैराज जा केनाल आहिनि, उनमें कोई प्रॉब्लम कोन्हे। कंहिं डिस्ट्रीब्यूटरी माइनर में थिए थो त अगेन इहो पुराणो प्रिंसिपल आहे, वॾे केनाल खे हमेशह बचाइण जी कोशिशि कबी आहे अगरि नंढी कंहिं माइनर में प्रॉब्लम थियो, पर उहो बि को असांखे हिकु या ॿिनि हंधनि ते तव्हांखे ॿुधण में आयो हूंदो। ॿियो को वॾो इशू कोन थियो आहे इन में, त को चए जेको इन्फ्लुएंशियल असांखे केरु कोन थो चए असांखे। जेको असांजा माण्हू आहिनि इंजीनियर आहिनि, पंहिंजी मैनेजमेंट, पंहिंजे टेक्निकल जेको पंहिंजे तरीक़े सां हुनखे कनि पिया, कोशिशि कनि पिया सिस्टम खे बचाइण जी, हलाइण जी। जी जी बैराजिस ते जेको पाणी वहकरनि में तेज़ी आई आहे सर, पाणी ॿाहिरि जेके आहिनि उहे बोड जो ख़दशो बि ज़ाहिर कनि पिया, अवां वटि का इंफॉर्मेशन आहे बैराजिस ते सूरत हाल कीअं आहे? बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु इंफॉर्मेशन आहे। हाणे बैराजिस ते जेको अॼु हींअर शाम 6 बजे जा गेजिस आहिनि, उन में गुडू बैराज ते पाणी हींअर 2,74,000 पाणी आहे, पर इहो असांजो 26 तारीख़ ताईं इहो पाणी गुडू बैराज ते जो 26, 27, 28 तारीख़ ताईं असांजो 4,30,000 थी वेंदो पाणी गुडू बैराज ते, ठीकु आहे न। अच्छा, अहिड़े नमूने सां सखर बैराज ते 4 लख थींदो, पंहिंजा विथड्रॉल्स माना अप स्ट्रीम में 4 लख थींदो, डाउन स्ट्रीम में 3 लख, जेको असां इहो एंटीसिपेटेड आहे असांजो। घटि वधि थी सघे थो जेकर तव्हां ईस्टर्न रिवर तां जेको असांखे पाणी अचे थो उहो घटि थियो, या वरी जेकर तौसा मां जेको पाणी ॿुधाइनि था उहो घटि थियो, त इहो पर अराउंड इहो रहंदो। इहो असांजो ॾिसो 4 लख क्यूसिक पाणी दरिया में हुजणु तव्हांजे लाइ इंतिहाई तव्हांजे ग्राउंड वाटर रिचार्ज, असांजे जेको दरियाई वहकर आहिनि उन में, ऐं प्लस पंहिंजे इन रिवर जी मॉर्फोलॉजी खे मैनेज करणु, मेंटेन रखण जे लाइ इंतिहाई असांजे लाइ फ़ाइदेमंद बि आहिनि। अगेन डाउन स्ट्रीम जे लाइ असांजे लाइ कोटली बैराज में वेंदो त इन्वायरमेंटल फ्लोज़ मेंटेन थींदा, ऐं उनजे अकेटिक लाइफ ऐं ॿियनि इन्हनि ते सभिनी ते बेनिफिट पवंदो, ऐं उनजे लाइ फ़ाइदेमंद आहे। ठीकु आहे ज़रीफ़ साहब, थैंक यू सो मच। तव्हां त ॾिसो, तव्हां महिरबानी, वरी मां तव्हांखे चवंदुसि, अॻे दफ़े लास्ट ईयर बि चयुमि, तव्हां त टू टेक इट अपॉर्चुनिटी, तव्हां पाणी अचे पियो तव्हांजो सिंधु, अॻे दफ़े हिकिड़ो डॉक्टर अल्ताफ़ सियाल बि पंहिंजो आर्टिकल में लिखियो, बाबा इहा जेका इहा दरिया बंदनि जे विच में पाणी इहा नुक़सानदेह न आहे, इहो फ़ाइदेमंद पाणी आहे। इनखे तव्हां इनखे हाणे एतिरो एजिटेट कंदो त पोइ चवंदा एॾो घणो पाणी तंदे एतिरो हुजण ई न खपे हिननि वटि पाणी। सर असांजी त कोशिशि हूंदी आहे त फ़ाइदो ई वठूं वाकई, पर सिस्टम जेकॾहिं ठीकु हुजे न त हिन जो फ़ाइदो वाकई वठी सघे। ॾिसो नैरेटिव जनरेट करिणो आहे न, नैरेटिव तव्हां अहिड़ो जनरेट कयो जो सुभाणे तव्हांखे ॿुधनि था, सॼी सिंध थी ॿुधे, त नैरेटिव उहो त दिस बेनिफिशियल इहा आहिनि जेके। ऐं जेके ॿिया असांजा दोस्त हिते तव्हांजा असांजा वेठा आहिनि, नसीर मेमून आई नो ते आहे, असां अयूब शेख साहब आहे, या रफ़ीक चालियो साहब शायदि तव्हांजे प्रोग्राम में आहिनि, मूंखे यकीनन आहिनि सर, इनाम भट्टी साहब बि आहिनि। मूंखे त उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे तव्हांजो थोरो नैरेटिव खे तव्हांखे बि सलाह ॾींदा त अहिड़ो रखूं त हीअ सुभाणे इहो मैसेज तव्हांजो इहो जेको हींअर वञे पियो न, ॿुॾी वियासीं, तबाह थी वियासीं, उनजो इम्पैक्ट ॾाढो ख़राबु थो वञे मथे। इहो महिरबानी करे जेका तव्हांजी हेल्प थी वेंदी असां लाइ। ठीकु आहे ज़रीफ़ साहब, काइंडली कुझु वधीक टाइम अवां जो खपे, जीअं पहिरियों जीअं मां पाण ज़िक्र कयो, महिमान मौजूदु आहिनि, उहे कुझु अवां सां ॻाल्हाइणु चाहींदा सर, नसीर मेमन साहब, इनाम साहब। जी जी जल्दी, ठीकु आहे, थैंक यू सो मच। जी नसीर साहब, हिकिड़ो सवाल मां कंदुसि, ज़रीफ़ साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, लास्ट जेको रफ़ीक चांडियो साहब आहिनि सर। जी जी सर, केरु साईं? रफ़ीक चांडियो साहब, सॉरी रफ़ीक चांडियो साहब सर, डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब। जी जी, लास्ट टाइम जेका बोर्ड आई उनमें एक्सपीरियंस इहो थियो त पाणी जा जीअं 2 हिसा आया, मथां बलूचिस्तान वारो पाणी आयो, ऐं हेॾा खां बि दरियानि में जेको मैनेज न थी सघियो, उनमें जेको फुक़दान हो उहो इहो त जेका एनालिसिस हुई
पाणी जे वधण जी ऐं जेको शहरनि में अचण जी उहा एनालिसिस ॾाढी घटि हुई। छा हिन दफ़े तव्हां अहिड़े क़िस्म जो एनालिसिस करण जेको यूनिट वग़ैरह एस्टेब्लिश कयो आहे जेको पाणी फौरी तौर ते, मिसाल तौर ते ख़ैरपुर तां जेको ॿुधो उन में बि तकिड़े फौरी तौर ते जेकॾहिं इहो इतला कयो वञे हा त शहर इवेक्यूएट थी वञे हा माण्हू, पर मां सम्झां थो त अला न कंदो त हिन ते ॿोॾ ईंदी, पर हिन लाइ प्रिपेरेशन जे हवाले सां छा को इरिगेशन पाण वटि यूनिट अहिड़ो एस्टेब्लिश कयो आहे जेको फौरी तौर ते सिचुएशन खे करे ऐं एनालाइज़ करे सघे डेटा खे? ॾिसो साईं, असांजो जेके कैच राइट तव्हांजो ॿ टे शयूं मिक्स हाणे जेको असांजे सिंध जी लोअर सिंध जी जेका टोपोग्राफिक या जेके रिलीफ आहिनि या जेके स्लोप्स आहिनि उहे डिफरेंट आहिनि। राइट बैंक अलॻि सां ड्रेनेज थी करे अची मंछर मां दरिया सिंध थी अचे ऐं दरिया सिंध वरी सफ़ा इंडिपेंडेंट आहे पंहिंजो, उनजो जेको मथां तिब्बत खां मथां कैचमेंट्स मथां अचनि पिया ऐं वरी लेफ्ट हैंड ते बि जेके आहिनि इहे पंहिंजो हाकड़ो ऐं इन साइड खां जेको नारा केनाल ॾांहुं पाणी अचण डिफरेंट रूट आहिनि पाणी जा, हिकु ॿिए ते आउटफॉल जे पाणी ते डिपेंडेंट आहे। राइट बैंक वारो पाणी जॾहिं मंछर जो पाणी दरिया में छोड़ करण लाइ उन टाइम ते दरिया में लेवल जे करे असां वटि हेठि आहे त असांखे रिलीफ मिले थो। तव्हांजो सुवालु हो त असांजी जेका वार्निंग सिस्टम आहे उहो प्रॉपर न हो, लास्ट टाइम जो माण्हू इवेक्यूएशन प्रॉपर न थी सघी। त उन जे लाइ असांजा जेके कैचमेंट्स आहिनि जेके असांजे राइट बैंक जा हिल टॉरेंट्स आहिनि उनजा कैचमेंट्स बलोचिस्तान में आहिनि। बलोचिस्तान असांखे हींअर ॿुधाईंदो अचे थो जेॾीमहिल बि उन्हनि पंहिंजा क्लाइमेट स्टेशन्स ठाहे छॾियूं आहिनि, उन्हनि असांखे रेनफॉल सां ॿुधाइनि पिया था त हेतिरो फ्लो तव्हां वटि अचे पियो थो, जंहिं डिफरेंट बुलान मां ऐं ॿियनि जॻहियुनि तां पाणी ॿुधाइनि था। ऐं असां हिन दफ़े बि असां पंहिंजो तरीक़ेकार इस्टेब्लिश करे वरितो आहे जो हींअर फ़िलहालु पाणी ॾिसो न, हींअर पाणी जेको मौजूदा पाणी आहे उहो काछे खे सैराब करे पियो, पर अञा उन में उहो प्रॉब्लम ऐं असांजे FP बंद सां बि लॻो आहे। हेठियों हिन दफ़े पाणी आयो आहे गाज में, पाणी जेको खुशदार बेसिन में गाज जे बेसिन में बरसाति पई आहे उहो अचे पियो। असां इंफॉर्म करियूं पिया माण्हुनि खे, जीअं असांजो गेज रिकॉर्ड थिए पियो, पहिरियों गेज असांजे गाज बंगलो ते आहे त असां माण्हू इंफॉर्म कयूं पिया, उन लाइ माण्हू प्रिपेयर्ड आहिनि ऐं असांजो फील्ड स्टाफ बि प्रिपेयर्ड आहे। ठीकु आहे, थैंक यू सो मच ज़रीफ़ साहब। इनाम भट्टी ज़रीफ़ साहब, महिरबानी तव्हांजी। मुंहिंजे ख़्याल में हिन भेरे हिकिड़ो नओं जेको ख़दशो ॾेखारियो वियो आहे उहो इहो आहे त माहौलियात जे हींअर सिस्टम में उतरियनि इलाइक़नि में बरसातूं बि वधीक थींदियूं ऐं टेम्परेचर बि जेके आहिनि घटिबा, जंहिंजे करे ग्लेशियर्स बि मेल्ट थींदा ऐं ॿियो जेको इंडिया खां पाणी पियो अचे उहो बि, ऐं टियों जेको ख़ुदि हिते असां वटि हींअर बरसातूं शुरू थियूं आहिनि त इन्हनि जो गॾाए करे जेको प्रेशर आहे शायदि थी सघे थो रिवर ते तमामु घणो वधी सघे ऐं उनजो हेठि असां वटि छा इम्पैक्ट ईंदो। कुझु त चवनि था त सुपर फ्लड बि थी सघे थो, पर तव्हां खां सिर्फ़ु आउं इहो पुछंदुसि त पाण वटि हींअर इंडस रिवर जी कैपेसिटी केतिरी आहे, केतिरे फ्लो खे पाण मुंहुं ॾेई सघूं था? कलो को ॾींहुं आहे जॾहिं असां 2010 जी बोर्ड गुज़री आहे त असां 12 लख क्यूसेक क्रॉस करायो आहे हिन दरिया मां, ठीकु आहे साईं। ऐं ख़ैर 10-11 साल थिया आहिनि, पर असांजे कलो की एॾी यादि पुराणी कान्हे त हेॾे गुज़रे त 12 लख क्यूसेक जी असांजे बैराजिस जी कैपेसिटी 12 लख क्यूसेक जी आहे, असांजो सिस्टम 12 लख क्यूसेक पास करे सघे थो, ठीकु आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि आहे त तव्हां चओ त इन्वायरमेंटल चेंजिस आहिनि, ग्लेशियल मेल्ट आहे या इंडिया ग्लेशियल मेल्ट वारो पाणी ईंदो असांजे इंडस जे स्टेम मां, माना तिब्बत माना अपस्ट्रीम तरबेला खां ग्लेशियर्स जो पाणी ईंदो, ईस्टर्न रिवर ॾांहुं ग्लेशियर्स कोन्हनि। हाणे ईस्टर्न रिवर जो पाणी जॾहिं असां इंडिया ॾांहुं अचे थो त उहो असां डिफरेंट तरीक़े अचे थो, पर असां ते जॾहिं तॾहिं इम्पैक्ट थिए थो जॾहिं इंडस ऐं ईस्टर्न रिवर जो पाणी सिंक्रोनाइज़ थिए ऐं देन सुपर फ्लड्स क्रिएट कंदो आहे। फ़िलहालु अञा कि इन्हनि जेके रिवर पाणी जेके दरिया आहिनि उन्हनि में पाणी जी सूरत हाल का एॾी कान्हे। हींअर मां ॿुधायां तव्हांखे त जेको ईस्टर्न रिवर में आहिनि, मराला में जो मथियां पाणी 93,000 क्यूसेक आहे, या बलोकी ते 65,000 आहे, सुलेमान की सतलुज जो जेको आहे हुन में 71,000 क्यूसेक आहे। जेको डाउन स्ट्रीम पंजनंद मां पियो वञे टोटल सभिनी जो गॾियल, ऐं हुन में इवन मंगला जो डाउन बि आहे, लेकिन मंगला खे स्टोर पिया कनि त 10,000 क्यूसेक डाउन में छॾनि पिया, त पंजनंद डाउन में सिर्फ़ु असां 54,000 क्यूसेक पियो अचे, 54,000 क्यूसेक पियो अचे। ऐं हींअर जेको तौनसा डाउन आहे जो 3,35,000 क्यूसेक आहे, त गोया गॾाए इहे असां वटि पाणी 4 लख थींदा। पर जेकर फॉर एग्ज़ाम्पल बरसातूं पयूं असां वटि फ्लड्स प्रिडिक्टेबल, तॾहिं त जेकर चए त हिस्ट्री खणी ॾिसो त फ्लड्स असां वटि अचनि पियूं ऐं उहे फ्लड्स जी सुपर फ्लड तॾहिं थी थिए जॾहिं इहे सिंक्रोनाइज़ थियनि थियूं ॿिन्ही पासनि जूं। हाणे हिन पासे ॾांहुं वधीक ईस्टर्न रिवर ॾांहुं एॾो ख़तरो नाहे ऐं असांजे हिन मेन इंडस में पाणी फ़िलहालु असां वटि जेको प्रिडिक्टेड आहे 4,30,000 क्यूसेक ताईं आहे, जेको असां लाइ
जो मां सम्झां थो तव्हां बि अंडरस्टैंड कयो आहे त अपॉर्चुनिटी आहे त इहो पाणी हुजे। ऐं हीअ जेको असांजे इंडस में जेको मेन कोर्स में लट आहे, सिल्ट आहे, दैट एंड ऑर्गेनिक मैटर्स जेके आहिनि इहे धिकजी जेकर उते पहुचंदा डेल्टा ते त डेल्टा में बहितरी ईंदी ऐं उनजे लाइ तव्हां मां सम्झां थो अपॉर्चुनिटी आहे असांजे लाइ। 4,30,000 क्यूसिक्स पाणी जी गुंजाइश जेका आहे उनजी प्रिडिक्शन आहे ज़रीफ़ साहब इहो पिया चओ। मां तव्हांखे ॿुधायां 4 लख सलाह ॾियां। डॉक्टर साहब अवां बिल्कुलु सलाह बि ॾियो, उन खां पोइ नसीर मेमन साहब बि कुझु ॻाल्हाईंदा ऐं पोइ वरी गॾाए करे ज़रीफ़ साहब जवाबु ॾियनि हुनजो। ज़रीफ़ साहब मां डॉक्टर अयूब आहियां। मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु ही आहे त मिसाल ज़ाती तौर ते मुंहिंजे लाइ ट्रिब्यूटरीज़ ऐं इहे जेके शाखुनि में 5-10-15 फुटनि जा घारा आहिनि जेके सवें घारा था चऊं असां, इहे मुंहिंजे लाइ ज़ाती तौरु का बि वॾी ॻाल्हि कोन्हनि जेसि ताईं घारो इंडस में या कैनाल सिस्टम में नथो अचे। ऐं ट्रिब्यूटरीज़ जा जेके इहे घारा आहिनि इहे त आम तौर ते भरबा आहिनि ऐं माण्हू पाण ई कंदा आहिनि ऐं इन में कंहिं बि क़िस्म जी न मीडिया हाइप हुजणु खपे न माण्हुनि खे डिॼणु खपे। पर मां अव्हांखे इन सीनियारो में सजेशन ही ॾींदुसि त ख़ुदि इरीगेशन जा माण्हू उहे हर कलाक में उहे सिंधी न्यूज़ बुलेटिन्स में ऐं टीवियुनि ते ज़रूरु अचनि ऐं ॿुधाइनि त ही घारा हिन नमूने हुआ, उहे बंदि थिया, उहे पिया, उहे पूरा थिया, भरिया विया। छा थींदो त माण्हुनि खे हिकिड़ी होप बि ॾियो, हिकिड़ी ख़बर अचे थी सवें घारा पिया। हाणे माण्हू जेसि ताईं घारनि जे ख़तमु थियण जी ख़बर न ॿुधंदा न तेसि ताईं उन्हनि ते इम्पैक्ट हूंदो सवें घारा। इन करे तव्हां पंहिंजे इंफॉर्मेशन सिस्टम खे, इरीगेशन जे इंफॉर्मेशन सिस्टम खे एतिरो त वायबल ऐं वोलेटाइल ऐं एक्टिव कयो जो ख़ासि तौर हिननि ॾींहंनि में जॾहिं गर्मी पद वधे, पाणी वधे ऐं मुख़्तलिफ़ वाक़िया थियनि त इन खां अॻु बि डॉक्टर साहब त इन खां अॻु बि अवेयरनेस जे लाइ अहिड़ो कंट्रोल रूम हुजणु खपे, अहिड़ो इंफॉर्मेशन सेंटर हुजणु खपे। नसीर साहब अव्हांजो सवाल ज़रीफ़ खेड़ो साहब खां पोइ ज़रीफ़ साहब कंटिन्यू कनि। मुंहिंजो आउं थोरो विच में चवंदुसि त घारनि जो पवणु जेको आहे उहो को कुदरती अमल कोन्हे। इनाम साहब वापसि अवां अचूं था जी, वापसि अवां अचूं था जी जी ठीकु आहे जी नसीर। नसीर साहब महताब मां जी हिकु क्विक कमेंट करे पोइ हिकिड़ो सवाल ज़रीफ़ साहब खां पुछणु चाहींदुसि। हिकिड़ो त मुंहिंजो कमेंट इहो आहे त जेसि ताईं पाणी दरिया जे बंदनि अंदरि आहे तेसि ताईं बोध जे लफ़्ज़ बजाए चाढ़ जो लफ़्ज़ इस्तेमालु करणु घुरिजे या बोध न आहे मुंहिंजी नज़र में। ऐं इहो बिल्कुलु हींअर मां एग्री थो कयां त ज़रूरत आहे हिन पाणीअ जी तमामु घणी। ऐं ॿियो त हिन स्टेज ते एतिरो अॻुवाट सुपर फ्लड जहिड़ा लफ़्ज़ असांखे इस्तेमालु न करणु घुरिजनि। माण्हुनि में दहका थींदो। एज ऑफ टुडे का सुपर फ्लड छा नॉर्मल फ्लड मस आहे। सो मीडिया में बि थोरो रिस्पॉन्सिबल हुजणु घुरिजे असांखे। हा अॻिते हली वाचफुल रहिजे। कोई सलेमान ऐं कीथर रेंज मां पाणी ओचितो लहे थो, असां 2010 में बि ॾिठो, उहा ॻाल्हि ज़रूरु कजे पर अञा माण्हुनि खे हिसाइजे न सुपर फ्लड जहिड़ा लफ़्ज़ न चइजनि। ऐं 4,30,000 क्यूसिक्स पाणी बि नॉर्मल आहे जीअं ज़रीफ़ साहब बि ॿुधायो। बिल्कुलु जी नॉर्मल आहे, मीडियम फ्लड आहे। तव्हांजो 12 लख क्यूसिक सखर खणंदो आहे, को प्रॉब्लम कोन्हे हिन में। बिल्कुलु 5 ताईं मीडियम फ्लड आहे। इहा मीडियम फ्लड आहे ऐं इहा ज़रूरी आहे सिंध लाइ। इहो फ़ाइदो आहे। तरबेला जे थियण खां अॻु में हर साल 3 लख क्यूसिक ईंदो, एवरेज हर 3 साल 5 लख ईंदो। इन जे न अचण सां सिंध खे नुक़सानु थियो आहे। तो प्लीज़ हिनखे सही रेशनलाइज़ करियूं असां कम्युनिकेशन खे। हाणे मां सवाल ते अचां थो। ज़रीफ़ साहब लास्ट ईयर असांखे मंछर जो चैलेंज आयो जॾहिं मंछर ख़ाली करण जी कोशिशि थी त सेवण वटि इंडस 4 लख खां टपी चुको, मंछर इवेक्यूएट न पियो थियो। हींअर मंछर 111-12 आरएल ते अॼु पहुतो आहे। इवेक्यूएशन प्लान हिन साल छा आहे मंछर जो इन द लाइट ऑफ लास्ट ईयर एक्सपीरियंस? थैंक यू। हाणे मूंखे मां इजाज़त ॻाल्हाईंदी ज़रीफ़ साहब बिल्कुलु डॉक्टर अयूब शेख साहब जी तजवीज़ ते ऐं उन खां पोइ नसीर मेमन साहब जे सवाल ते मां पहिरीं अयूब साहब जो जवाबु ॾियां त बिल्कुलु अयूब साहब चयो त जीअं ब्रीचिस नंढियुनि चैनल्स जा वाक़ई असां कोशिशि था कयूं उहे बि न पवनि, पर जेको ख़ुदा न ख़ासिता किथे हिकु अधा त ठीकु आहे इहो थींदो आहे, सिस्टम वॾो बची थो वञे, माना मेन कैनाल्स बची था वञनि। ऐं ॿियो इन में मां इन सां बिल्कुलु सहमत आहियां त इंफॉर्मेशन सिस्टम असांजो प्रॉपर अवेलेबल इन प्लेस आहे। असांजो इंफॉर्मेशन सिस्टम असांजे हर वक़्तु ते 24 कलाक सखर बैराज, कोटली बैराज या इवन हिते मेन ऑफिस में बि असांजे अवेलेबल आहे। एक्चुअली छा आहे त असांजे ॻाल्हाइण खां पहिरीं ई ॻाल्हियूं अहिड़ियूं अजीब ॻाल्हियूं थी थियूं वञनि जो असांखे पोइ उनखे काउंटर करण जे लाइ अननेसेसरली पंहिंजा आर्गूमेंट डेवलप करण लाइ असां बहितर
जैसे तव्हां पुछी था वठो या ॿियो था त असां तव्हांखे ॿुधायूं था। एक्चुअली ईअं ई साॻे तरीक़े सां जीअं नसीर मेमन साहिबु चयो न त असांखे माना इहो तव्हांखे ॿुधाइणु खपे त असां जा पाणी जा वहकरा हींअर केतिरा आहिनि, अॻे इंफॉर्मेशन सिस्टम असांजो इन प्लेस हुजे त असां बिल्कुलु इहो असां खां जीअं पुछंदा रहनि, को सिस्टम असांखे ॿुधाइनि, असांखे तव्हांजो बि हिकिड़ो सेंट्रलाइज़्ड हिकिड़ो सिस्टम हुजे, केरु असां खां पुछे त असांखे हुनखे हिकिड़े हंधि असां पंहिंजी इंफॉर्मेशन प्रोवाइड कयूं, पोइ जॾहिं कॾहिं डिसेमिनेट थिए, देट वुड बी मोर बेटर। त असां हिकु हिकु टीवी चैनल्स कंहिं बि उनखे ॾींदासीं त उनजे बजाए या तव्हां हिकिड़ो पंहिंजो सेंट्रलाइज़्ड हिकिड़ो इंफॉर्मेशन जो तव्हां असांखे वठण जो हिकिड़ो तरीक़ो कयो, मां हिते पंहिंजा ऑफिस में माण्हू तव्हांखे करे ॾींदुसि मुक़ररु, त उहो उनखे हर कलाक में हिन में ॿुधाईंदो रहे इंफॉर्मेशन। नंबर ॿी ॻाल्हि त असांजो जेको जीअं नसीर साहिबु चयो त बिफोर तरबेल आहे, एक्चुअली असांजे ग्लेशियल मेल्ट जेको आहे उन ग्लेशियल मेल्ट जो जेको फ्लो असांजे दरिया में ईंदो आहे उहो 3 खां 3.5 लख क्यूसेक ईंदो आहे, जेकर मानसून न थिए तब। कॾहिं कॾहिं 2.5 लख क्यूसेक थियो था, छो त असां बैराज डैम्स भरींदा आहियूं असां, त इहा हूंदो। पोइ हुन सां गॾु मानसून त ॾिसो हर साल बरसाति पवंदी आहे, केतिरी बि घटि पए या वधीक पए, पर बरसाति पवंदी। त उन जे लाइ असांजी प्रिपेयर्डनेस इहा त इहो असांखे त माण्हू ख़ुशहाली में बि इज़ाफ़ो करे थी, पर जॾहिं इवन 8 लख क्यूसेक खां मथे जॾहिं पाणी टपे थो, ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त 12 लख क्यूसेक असांजे लाइ उहो स्ट्रेस वारो टाइम हूंदो आहे, पर 8 लख क्यूसेक खां ताईं पाणी असांजे रिवर चैनल में विदाउट एनी असांखे माना कंहिं परेशानी जे गुज़रंदो आहे असांजो। पर जेकर उहो 8 खां मथे चढ़णु लॻंदो आहे त उनजे लाइ असांजो माना इंतिहाई माना अॻिए दर्जे जूं प्रिपेयर्डनेस असां अॻे ई करे छॾींदा आहियूं। सो इन जे लाइ असां जूं तयारियूं आहिनि, अलाह ख़ैरु कंदो। ऐं पाण बि पोएं हफ़्ते विज़िट करे आयो आहियां मंछर खे, इवन तव्हांजे खैरपुर नाथन शाह खे, ऐं सेवन में असां सभु हर हंधा मां थी वियो आहियां, 2 ॾींहं अॻे पहिरीं थी वियो आहियां मां। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मंछर जी ख़ाली करण जो सिलसिलो असांजा जेके उते कमु हलनि पिया उहे हले पियो हिकिड़ो जेको असांजो जेके असां अड़ल जी कैपेसिटी वधाइण जे लाइ टे स्पेन जो, हर स्पेन 20 फुट 60 फुटनि जो टोटल स्पेन हुयो, उनखे असां वधाए 14 स्पेन्स ते कयो आहे, ऐं हर स्पेन असांजो उहो अगेन 20 फुट जो आहे। पर हाणे उहो कमु अञा उन में असांखे परेशानी इन करे कान्हे त मुराद इहो आहे त असां उनखे हाणे असां न त इनखे खोले छॾींदासीं, ऐं अञा छो त उहो पोयां 3 स्पेन्स वारो असां रेगुलेटर अञा एग्ज़िस्ट करे पियो, त असांखे पाणी खे बिल्कुलु कढण जो प्रोसेस हाणे 2-3 ॾींहंनि में शुरू करींदासीं। मूं चीफ इंजीनियर खे जा डायरेक्शन ॾेई छॾिया आहिनि सभई, त इहो इनशाला असां हिते कंदा रहंदासीं। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां, नसीर साहिब सां शायदि में डिस्कस थियो त असां हाणे 2-4 ॾींहंनि खां पोइ आहिस्ता आहिस्ता पंहिंजो मंछर ते बि शुरू करे ॾींदासीं इंफॉर्मेशन, त लेवल दरिया जी हाणे बि थिए पई, पर बाक़ाइदे ग्राफिकल रिप्रेज़ेंटेशन बि ॾियणु शुरू करे ॾींदासीं, त जंहिं टाइम ते असां अॻे ई पंहिंजी इन मां पाणी कढी वञूं दरिया में चढ़ण खां पहिरीं। एक्यूरेट फिगर्स जे लाइ असां टेलीमेट्री सिस्टम जूं बि ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि काफ़ी वक़्त खां वठी, इहो सिस्टम केसि ताईं इंस्टॉल थींदो? सही, इंडस टेलीमेट्री जो फ़िलहाल त उन्हनि 7 साइटूं सिलेक्ट कयूं आहिनि जिन ते हणण जे लाइ चवनि था, पर माना फेडरल गवर्नमेंट त टेलीमेट्री सिस्टम उन खां पोइ सभु एक्चुअली असांजी त डिमांड आहे त पहिरें सिस्टम जिथे इनफ्लो स्टेशन्स आहिनि असांजे पाणी दाख़िल थियनि था सिस्टम में, उन्हनि सभिनी ते लॻनि, ऐं हर उहो त हिकिड़ो असां टेलीमेट्री सिस्टम असांजे ॿिनि पर्पज़ जे लाइ असां चवंदा आहियूं। हिकिड़ो लो फ्लोज़ में असांखे तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे त पाणी केतिरो मथे प्रोविंस में यूज़ पियो थिए, केतिरो असांखे पियो अचे, ऐं केतिरो वरी सिस्टम में इन थो थिए, ठीकु आहे न। त उन में असां पाणी शॉर्टेज सां वञूं पिया त ॿिए वटि केतिरो मथियनि वटि पाणी केतिरो पहुचे थो, केतिरो खणनि था, असां वटि केतिरो अचे थो, असांखे केतिरो मिले थो, उनजे लाइ हिकिड़ो उहा ॿियो असांजी फ्लड जी इंफॉर्मेशन जे लाइ। सो उन जे लाइ फ़िलहालु फ्लड जी इंफॉर्मेशन असां बैराजिस आहिनि जेके असांखे ओॾीमहिल रियल टाइम ॿुधाइनि था, उनजा माण्हू हुते वेठा आहिनि हर प्रोविंस जा, मथे पंहिंजो मराला ते या असांजे झेलम जे मंगला ते, बलोकी या रावी ते, या हेॾां सुलेमान की या सतलुज ते, होॾां इंडस ते, ऐं पंहिंजो जिनाह बैराज अॻियां कन्फ्लुएंस पॉइंट आहे जेका डाउन अप स्ट्रीम में अची पएसि थी काबुल रिवर, त उते असांजा असांजा इंफॉर्मेशन सिस्टम आहिनि। असां फ्लड जे हिसाब सां जे लाइ असांखे हर 2 कलाकनि खां पोइ असांखे हाणे अचनि पिया डिस्चार्जिस, पर अॻे बि ईंदा। त बाक़ी टेलीमेट्री 7 साइट ते फ़िलहालु 7 साइट्स ते हणनि था, उहा बि फ़िलहालु पर्पज़ ऑफ फ्लड मॉनिटरिंग न आहे, पर लो फ्लोज़ में सूबनि जे विच में डिस्ट्रीब्यूशन जे लाइ। ठीकु आहे, ज़रीफ़ खड़ो साहब, थैंक यू सो मच सर फॉर योर टाइम, वॾी महिरबानी मां सां ॻाल्हि ॿोल थी, थैंक यू सो मच। डॉक्टर अयूब शेख साहब, ॻाल्हि ॿोल ॿुधी अवां ज़रीफ़ खेड़ो साहब जी, ऐं उनखां अलावा वरी अवां पाण मंज़र ॾिठा बि आहिनि बरसाति जा, ऐं जिते जिते बोर्ड जी सूरत हाल लफ़्ज़ इस्तेमालु न करणु खपे, जीअं नसीर मेमन साहब चयो हाइप क्रिएट न करणु खपे, पर जिते जिते पाणी जो चाड़ आहे या घारा पवनि पिया,
इंतज़ामनि मां अवां मुतमइन आहियो सर? ॾिसो, जीअं ज़रीफ़ साहब चयो त दादू वारो घारो जेको उहो असांजे लाइ परेशानी, पर पोइ उहो भरे छॾियो। जी आउं तव्हांखे ॿुधायां न त टेक्निकली असांखे घणी ख़बर न आहे। मिसाल ज़रीफ़ साहब इहा बि ॻाल्हि कई त घणनि हंधनि ते नंढियुनि नंढियुनि ट्रिब्यूटरीज़ में घारनि पवण जे करे केनाल अथव, दॿाउ बि घटिजे थो। इहा असांखे ख़बर न हुई। पर छा बि हुजे, इन्हनि खे इंफॉर्मेशन जो सिस्टम बहितर करणो पवंदो, राउंड दी क्लॉक करणो पवंदो। ऐं ख़ासि करे ही मई, जून, जुलाई, अगस्त, सेप्टेम्बर जा महीना, इन्हनि में त ख़ासि कोशिशूं करे सॼी सिंध खे आगाह करण जो कमु हिन इरिगेशन डिपार्टमेंट खे धार करणु खपे। इन अवां जी तजवीज़ सां उन्हनि इतफ़ाक़ त कयो, बिल्कुलु सर। अहिड़े क़िस्म जो सिस्टम थियणु बि खपे। इनाम भट्टी साहब, प्रोफेसर डॉक्टर इनाम बिल्कुलु भट्टी ठीकु आहे, साहब। पर हिकिड़ी जी शइ आहे। जी जी मेहताब, हिन में मुंहिंजो सिर्फ़ु इन ते इहो आहे त जेके घारा पवनि था उन में यकीनी तौर ते हिन वक़्तु को एॾो वॾो चाड़ कोन्हे जो चइजे त घारा इन जे करे पिया आहिनि। पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त शायदि प्रॉपर जेको असां वटि डिस्ट्रीज़ ते ऐं शाखुनि ते कमु नथो थिए, उन्हनि जो हर साल जेका मरम्मत थींदी आहे उहा प्रॉपर नथी थिए, तंहिंजे करे इहे घारा पवंदा आहिनि। ऐं ईअं कोन्हे, घारनि जो ज़ाहिर आहे उन माण्हू खां पुछो जंहिंजा 2 एकड़ उते फ़सुलु ॿुॾी वियो हूंदो, नुक़सानु त उनजो थियो हूंदो न। जंहिंजो को हिकिड़ो झुॻो हूंदो, उहो उनजे करे ॿुॾी वियो हूंदो, नुक़सानु त उनजो थियो हूंदो। उनखां पुछो त उनजे लाइ उहा शइ केतिरी अहमियत रखे थी। तंहिंजे करे जेकॾहिं असां इन जे करे चऊं त पुठियां केनाल बची वेंदो आहे, तंहिंजे करे हेठि डिस्ट्री में घारो पवणु लाज़मी आहे, त लाज़मी कोन्हे, इहा कोताही आहे। ऐं इन कोताही खे कॾहिं बि ईअं नथो चई सघिजे त मथे असां केनाल बचायोसीं तंहिंजे करे हेठि असां घारो जेको आहे सो पवणु ॾिनो। हुअण ईअं घुरिजे त इहे घारा हेठि या मथे पवनि छो था, उहे मुकमिल तरह ते न थियणु खपनि। छाकाणि असां सभिनी जे आॾो इरिगेशन जो सिस्टम पुराणे ज़माने खां वठी करे ॾिसंदा था अचूं त सवाइ घारा कंहिं एॾी वॾी ख़राब सूरत हाल खां सवाइ कोन पवंदा जेतिरो हींअर तादाद जेको वधे थो पियो। तंहिंजे करे न्यूज़ में, मीडिया में जेको हुनजो तादाद हेॾो सारो उहो रिपोर्ट थिए थो, हुनजो सबबु हिकिड़ो इहो आहे। बाक़ी कॾहिं कॾहिं को रेयर केस में जेकॾहिं पइजी थो वञे त उहा ॿी ॻाल्हि आहे। त आउं सम्झां थो त किथे न किथे डिफेक्ट ज़रूरु आहे। जेकॾहिं उहो तादाद वधे थो उन्हनि घारनि जो, त हिन जो मतिलबु इहो आहे त इरिगेशन डिपार्टमेंट पंहिंजे किन शयुनि में जेका रूटीन में हुननि खे हुननि जी मेंटेनेंस करणु खपे, कड़ुनि जी जेका मरम्मत थियणु खपे, शाखुनि जी खोटाई थियणु खपे, उन में किथे न किथे का कोताही आहे। जी मेहताब। ठीकु है। डॉक्टर रफ़ीक अहमद जानी साहब, आसिफ अली ज़रदारी साहब ख़दशनि जो इज़हार कयो ऐं चयो त फ़सुलनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। लीमनि जा, अंबनि जा बाग़ जेके आहिनि उहे ॿुॾी विया, उन्हनि खे नुक़सानु पहुतो। ज़रीफ़ साहब चवनि पिया त एतिरे पाणी ऐं बरसाति सां अञा फ़सुलनि खे को फ़ाइदो पवंदो आहे। अवां इकनॉमिस्ट बि आहियो, ग्रीन इकनॉमी जेका आहे उन जे हवाले सां कुझु गाइड कंदव? कहिड़ा फ़सुल आहिनि हिन मौजूदा सीज़न जा जिन खे वाक़ई फ़ाइदो पइजी सघे थो, जेके व्यूअर्स आहिनि ॿुधनि पिया या जेके आबादगार आहिनि उहे जीअं फ़ाइदो वठी सघनि? ॾिसो, मां एग्रीकल्चर इकनॉमिस्ट न आहियां, पर छो त इन इरिगेशन जे इन वाटर सेंटर सां कमु कयो आहे, त उन करे हिकिड़ो त जेके ज़ोन्स आहिनि उहे त सभई वेठा आहिनि, जेके दोस्त सभिनी ख़बर आहे त जेको तव्हांजो ख़ैरपुर साइड ते जेको कची आहे उहो फ़सुलु ख़राबु थी वियो आहे, उनखे बारिश तमामु वॾो नुक़सानु ॾिए थी। तव्हांजी काटन जेका आहे उनखे नुक़सानु पहुचे थो पियो, ऐं ॿिया फ़सुल काफ़ी आहिनि जिन खे नुक़सानु थिए थो। पर बहरहाल हिन वक़्त ताईं जेके बारिशूं आहिनि, मुंहिंजो अंदाज़ो आहे, जेके मां रिपोर्ट्स ॾिसां थो पियो, मां कराची में वेठा आहियूं, असां ॾिसूं था पिया त छा पियो थिए। पर सूरत हाल जेका आहे उहा थोरी ॿी तरह सां ॾिसणु खपे न। सूरत हाल इहा आहे त हिन वक़्त ताईं बिल्कुलु मां एग्री आहियां त नसीर साहब वारी ॻाल्हि सही आहे त हिन वक़्तु इहे टर्म यूज़ न करणु घुरिजनि। पर सिंधी में चवंदा आहिनि न, नांग जो फादल नोड़ी खंडिजे। 2010 ऐं 2022 वारी ॿोॾि खां पोइ माण्हुनि में हिकिड़ो ॾहकाव आहे, ऐं उहो ॾहकाव इन करे आहे त इरिगेशन डिपार्टमेंट जो जेको कमु हुयो, मिसाल तौरु 2022 वारो जेको कमु हो, 2022 में 2 दफ़ा असांजो शहर ॿुधो, उन में हिकिड़ो त PDA में ऐं इरिगेशन डिपार्टमेंट जी पाण में का न हुई, कोऑर्डिनेशन न हुई। यानी PDA में खे तव्हां वटि का इंफॉर्मेशन वञे, ॾिसो डेटा आहे, डेटा खे एनालाइज़ तव्हां कंदव न, डेटा मिली, डेटा त का कंहिं कम जी कान्हे का न, जेसि ताईं तव्हांजा माहिर उन डेटा खे एनालाइज़ नथा कनि। जेका ज़रीफ़ साहब ॻाल्हि करियो, मां सम्झां थो त ज़रीफ़ जे अचण जे करे कुझु कमु बहितर थियो हूंदो, छो ज़रीफ़ काफ़ी ट्रेनिंग्स में ऐं कैपेसिटी डेवलपमेंट ते महिरान यूनिवर्सिटी सां असां हुयासीं त गॾु ॾाढो कंदो रहियो आहे, ऐं पाण बि अमेरिका मां हेॾां होॾां काफ़ी ट्रेनिंग्स कंदो रहियो आहे, पंहिंजो पाण अपडेट रखंदो आहे।
पर प्रॉब्लम में जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उनखे जेको मूं सुवाल कयो उहो जेसिताईं उहो नथो थिए तेसिताईं हिननि 4-5 लखनि खां मथे बिल्कुलु मूंखे यादि आहे त 10 खां 12 लख ताईं जेका 2010 ऐं 2022 में माना इहा कैपेसिटी हुई। पर तव्हां कहिड़े टाइम ते इहो डिसाइड कंदो त बाबा दादू शहर, बाबा ख़ैरकुनाथन शाह शहर, बाबा लाड़काणे खे, बाबा फलाणे शहर खे, दरबेले खे, फलाणे खे ख़तरो आहे, इहे हाणे कयो, इहो तय थियणु घुरिजे। इहो तय तव्हांजी उहा एनालिसिस विंग कंदी जेका मां सम्झां थो त एग्ज़िस्ट नथी करे या तमामु वीक आहे। PDA में हिकिड़ी बादशाह इदारो आहे, उन इदारे में का बि तवको कान्हे का, उनजी जेका नेटवर्किंग आहे, जेको उनजो कमु आहे, उहे कमु उहो करे ई कोन, उन में ब्यूरोक्रेट रखिया अथनि। लेकिन सिंध हुकूमत खे इहो माना अलाए कीअं आहिनि हिननि जेके ब्यूरोक्रेट आहिनि, जेके XPCS ऐं CSS कयल, जेके माना तारीख़ जा उन जा रटा हणी थींदा आहिनि पास, उनखां पोइ उहे का बि शइ मां सम्झां थो त इहो तमामु सही अमल आहे। इरिगेशन जे हिकिड़े माण्हू खे सेक्रेटरी मुक़ररु कयो अथनि, उनते क़ानूनी तौर ते माण्हू एतिराज़ हूंदा, जेके हूंदा मूंखे न आहे ख़बर, पर मां सम्झां थो जंहिं इरिगेशन में ज़िंदगी गुज़ारी आहे उहे उनखे अंडरस्टैंड कंदा। त इहो प्रॉब्लम आहे हिते, इहा लेक आहे, इनखे जेसिताईं हल नथा कनि, इहा हिकिड़ी कोऑर्डिनेटेड एफर्ट नथी थिए। ऐं बिल्कुलु डॉक्टर इहो बि सही ॻाल्हि आहे त इंफॉर्मेशन जो फ्लो अचे। मीडिया तव्हांजे ख़िलाफ़ु आहे, ज़रीफ़ साहिब जी चयो, मीडिया खे तव्हां टर्न कयो पंहिंजे लाइ हिमायत में, इहो बिल्कुलु सवलो कमु आहे। तव्हां जेकॾहिं मीडिया हिकिड़ो छा, तव्हां इंफॉर्मेशन डिपार्टमेंट ज़रिए बि आहे इतला मोकिले सघो था, तव्हां सभिनी खे पंहिंजो पाण बि फैक्सूं लॻी पयूं आहिनि, ॿिया तरीक़ा आहिनि कोर्स वारा, उहो सभु कुझु थी सघे थो। अॼुकल्ह त व्हाट्सएप ऐं ॿिया लॻा पिया आहिनि, पर मसइलो इरिगेशन अञा ताईं अंग्रेज़नि जे दौर वारी इरिगेशन आहे, उनखे ट्रांसफॉर्म थियण में काफ़ी टाइम लॻंदो, जेको अञा ताईं कोन्हे उहो कास्ट थो करे। जी रफ़ीक साहब, जेका ज़रीफ़ साहब ॻाल्हि कई त असांखे त हुननि ऑफर कई त ठीकु आहे, टाइम न्यूज़ या पंहिंजी अख़बार या व्यूज़ टाइम जी जेका टीम आहे उन जे लाइ उहे पंहिंजा माण्हू असाइन करे सघनि था जेके डेली बेसिस ते असांखे इंफॉर्मेशन ॾियनि। पर इन इंफॉर्मेशन ते सभिनी जो राइट हुजणु खपे न, अहिड़ो को मख़सूस तरीक़ेकार लाज़मी हुजणु खपे जीअं असांजे घुरण खां बिना इहा इंफॉर्मेशन असां ताईं पहुची सघे। जनरली असां सरकार जा जेके इदारा आहिनि जी नज़ीर उहे साहब, इंफॉर्मेशन डिस्क्रिमिनेशन जे हवाले सां इफेक्टिव कोन्हनि। तव्हां को बि खातो खणी ॾिसो, इहो मजमूई तौर ते हिकिड़ो वीक एरिया आहे। बिल्कुलु रही ॻाल्हि जेकर तव्हां चओ था त बैरेज फ्लोज़ जी डेटा ऐं कैनाल फ्लोज़ जी डेटा, तव्हां हींअर एरसा जी वेबसाइट ते वञो, अॼो की डेटा पई आहे, को प्रॉब्लम कोन्हे। जंहिंखे इंट्रस्ट आहे हींअर जो हींअर कढी सघो था, ॿिया बि सोर्सिस आहिनि। पर इहा ॻाल्हि ठीकु आहे त इरिगेशन डिपार्टमेंट थी सघे इरिगेशन जी पंहिंजी वेबसाइट ते पई हुजे, मूं वञी चेक न कयो आहे। इरसा ते डेफिनेटली पई आहे, फेडरल फ्लड कमीशन जे वेबसाइट ते पई आहे। पर असुल ॻाल्हि इहा जेका रफ़ीक चओ त हुनखे एनालाइज़ कीअं कबो, हुन मां रिज़ल्ट्स कीअं, प्रोजेक्शन्स कीअं ड्रा कबा। हाणे छा आहे त रफ़ीक त चयो त अंग्रेज़ दौर जी इरिगेशन डिपार्टमेंट आहे, काशवाड़ी हुजे हा त मूंखे त को ॻणती न हुजे हा। अंग्रेज़ दौर जी इरिगेशन डिपार्टमेंट शानदार हुई, उनजो डिके थियो आहे इन सॼे अरसे में, उनजो ज़वाल थियो आहे। को बि इरिगेशन जो सिटिंग या रिटायर्ड ब्यूरोक्रेट इनकार न कंदो हुन शइ खां त उनजो डिके थियो आहे, उनखे रिवैम्प करण जी ज़रूरत आहे। इंफ्रास्ट्रक्चर जी मेंटेनेंस जा सीरियस इशूज़ आहिनि, इन खां केरु बि इनकार न करे सघंदो। मेन कैनाल्स हुजनि, डिस्ट्रीब्यूटरीज़ हुजनि, इंफ्रास्ट्रक्चर बि ख़राबु आहे, मैनेजमेंट बि ख़राबु आहे। जॾहिं तव्हां ड्रेम हूंदा आहे त ओचितो पाणी कंशन में छॾींदो ऐं 6 महीना उहा जाइ सुकी पई हूंदी, उते का लट जमा थियल हूंदी, त पोइ तव्हां इंफ्रास्ट्रक्चर सुठो बि ठहियलु हुजे त धक न पचाए सघंदो। सो मसइला घणा आहिनि, मल्टी ऑर्गन फेल्यूअर्स आहिनि सिस्टम जा। पर मां ज़ाती तौर सम्झां थो त इंस्टीट्यूशन्स खे ठीकु करण ते हिकिड़ो वॾो चैलेंज आहे न, सॼे पाकिस्तान लाइ मथे सूर थी वियो आहे। बाय द वे असां सिंध ते ॻाल्हायूं पिया, ज़ाहिर आहे असांजो डोमेन सिंध आहे, पर तव्हांखे अॼु जी एनडीएमए जी रिपोर्ट ॿुधायां त 133 डेथ्स रिपोर्ट थियल आहिनि सॼे पाकिस्तान में, जंहिंमें सिंध जूं ऐं बलोचिस्तान जूं घटि का घटि 100 खां मथे केपी पंजाब जूं। वॾो डिज़ास्टर पियो थो हले सॼे मुल्क में अनफॉर्चुनेटली। त मॉनसून असांजे लाइ हिकिड़ो चैलेंज आहे। PDM ऐं NDMA ॿिन्ही में प्रॉब्लम आहे त उते डिज़ास्टर मैनेजमेंट जा एक्सपर्ट्स कोन्हनि। NDMA में वरी बि एकड़ बेकड़ कया आहिनि, पर उते बि तव्हां ॾिसो सर्विसिस मां माण्हू आणनि था, मुख़्तलिफ़ हलनि था। PDMA खे ख़ुदि रीस्ट्रक्चर करण जी ज़रूरत आहे। असां कंहिं इंडिविजुअल जे हक़ या मुखालफ़त जी ॻाल्हि नथा कयूं, पर इहे टेक्निकल डिपार्टमेंट्स आहिनि, इनखे टेक्निकल लीडरशिप खपे। जीअं ज़रीफ़ खेड़े को सेक्रेटरी ठाहियो आहे, ज़रीफ़ खेड़े सां सौ इख़्तिलाफ़ ॿिया करे सघूं था, पर इहा ॻाल्हि ठीकु आहे त मोस्ट लर्नेड माण्हू आहे पंहिंजे सिस्टम जो। बाक़ी जेकर असां कंहिंखे कंहिंजो इख़्तिलाफ़ हूंदो उहो पंहिंजी जाइ ते बरक़रार रही सघे थो, त एटलीस्ट उन सब्जेक्ट जा एक्सपर्ट्स अचनि। इदारनि खे ठीकु करण जी ज़रूरत आहे। हींअर सची ॻाल्हि आहे, मां आख़िरी ॻाल्हि करे क्लोज़ कयां, इदारनि खे ठीकु करणु पॉलिटिकल लीडरशिप जी ऐं इंस्टीट्यूशनल लीडरशिप जी ॿिन्ही जी अनफॉर्चुनेटली अवलियत कान्हे का।
बिल्कुलु ठीकु ॻाल्हि कई आहे सर। एक्सपर्ट्स जेके आहिनि उहे रखण जी बि तमामु घणी ज़रूरत आहे। इन जे करे इंट्रो में मूं मैंशन कयो त ज़रीफ़ खेड़ो साहिबु हिकु त चीफ इंजीनियर आहिनि, उन खां पोइ वरी उन्हनि खे आबपाशी सेक्रेटरी जेको आहे उहो बणायो वियो आहे त हू इन में घणो अहम किरदारु अदा करे सघनि था। अयूब शेख साहब, जीअं नसीर साहबु ओवरऑल सिचुएशन बि ॿुधाई, सॼे मुल्क में जेके डेथ्स रिपोर्ट थियूं आहिनि, गुज़िरियल साल जी बरसाति ऐं हिन साल जी बरसाति अञा शुरू ई थी आहे, त डिफरेंस तव्हांखे कहिड़ो पियो नज़र अचे? उन खां पोइ वरी तयारी जेका आहे उहा सर? मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त जेको हमेशह सिंध में बोर्ड जो ट्रेल रहियो आहे न, उहो असांखे पामर साहब ॿुधाईंदो हो त हर 8 खां 10 साल बोर्ड ईंदी। पर हाणे मां उन फार्मूला में हिकिड़ी तब्दीली इन करे मुनासिब थो सम्झां त 2007 में पामर साहब गुज़ारे वियो, उन जे गुज़ारे वञण खे 16 साल थिया, ऐं उन खां पोइ माहौलियात जी असां जेका तबाही कई आहे, वणनि जी जेका वाढी कई आहे, सावक जेका तबाह कई आहे, ऐं असां पंहिंजे सिस्टम खे प्रॉपर करण में कंहिं बि नियत जो इज़हार न कयो आहे। उन करे 2022 वारी सॼी तबाहियूं ॾिसंदे हिकिड़ो डपु थिए थो। ऐं जीअं चांडे साहब चयो त खीर जो खाइणियल जेको आहे उहो लस्सी बि फूके पीअंदो, या जेको नांग जो खाधल हूंदो लोड़ीअ खां मिलजंदो। बिल्कुलु सर। पाण खे मोह ॾियणो आहे हिन सॼी सूरताल सां, ऐं पाण खे समूरा माण्हू हिक ॿिए सां गॾिजी मदद बि करणी आहे। ऐं जेके बि माण्हू आहिनि जिन सां बि तकलीफ़ूं आहिनि, जिन खे बि ॾुखु आहे, उन ॾुख जे बारे में ऐं उन्हनि जे ॾुख घटाइण जे बारे में असांखे अवेयरनेस वधाइणी पवंदी। बदकिस्मती सां हिते अवेयरनेस, जागरता ऐं मसइले जो हल घटि आहे, फिटको वधीक। बिल्कुलु ठीकु ॻाल्हि सर। अवेयरनेस जे लाइ बेसिकली थियणु छा खपे? तजवीज़ बि अवांजी आहे, पर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब खां पुछूं, उन खां पोइ इनाम साहब खां कुझु मिंट ई बचा आहिनि सर प्रोग्राम जा। रफ़ीक साहब। मां सम्झां थो त हिकिड़ो त इरिगेशन जो जेके डेटा जा सिस्टम्स आहिनि उहे अपडेट थियणु खपनि। इंफॉर्मेशन जो फ्लो जेको आहे इहो ॻोठनि शहरनि ताईं बहितर हुजे। PDMA खे रीस्ट्रक्चर कयो वञे हा, हींअर त टाइम आहे, उहा सरकारी तरीक़े सां न हलणु खपे। उनखे कंहिं इंडिपेंडेंट ऑर्गेनाइज़ेशन तौर ते जेका पंहिंजी नेटवर्किंग करे हिकिड़े NGO स्टाइल ते उनखे जेके इंटरनेशनल उन ते कजे, ऐं उन जा जेके मुख्य जेके आहिनि ऑर्गेनाइज़र आहिनि जेके डिविजन्स ते या डिस्ट्रिक्ट्स ते, उहे जीअं डिप्टी कमिश्नर्स आहिनि, इहे बिल्कुलु न हुजणु घुरिजनि, छो त उहे माना निकिरंदा बि न आहिनि, कंदा बि न आहिनि। उहे नेटवर्किंग में उहे एक्सपर्ट माण्हू हुजनि, उन ट्रेनिंग्स जो, उन नेटवर्किंग जो, उन्हनि जो बंदोबस्तु कयो। छो त हाणे डिज़ास्टर असांजी जीअं डॉक्टर इहो बि ॻाल्हि कई त अॻे 10 सालनि जो हुयो फ्रीक्वेंसी हुई, हाणे उहा फ्रीक्वेंसी जो टाइम घटिजी चुको आहे। हाणे उहा हर 2 साल 3 साल हाणे ॾिसो पिया हर साल थियनि थियूं। इन करे उहो हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जंहिं इदारे खे बिल्कुलु मज़बूत ऐं मरबूत कराइणु खपे, जेको रेस्पॉन्ड करे। पर इरिगेशन ऐं उनजो गॾियल जेको कमु आहे ऐं मौसमियात खातो, इहे सभु खाता जेके आहिनि, इहे गॾियल तौर ते हिकिड़ी एफर्ट कंदा तॾहिं थींदो। इनएफिशिएंसी कंहिं बि इदारे में क़ाबिल क़बूल न आहे ऐं उहा अफोर्डेबल न आहे गवर्नमेंट जे लाइ। पब्लिक जी जेका कास्ट आहे उहा तमामु वॾी आहे। जेकॾहिं हिन साल बोर्ड अचे थी ख़ुदा न ख़ास्ता, त पोइ तव्हां सम्झो त असांजी जेका पॉवर्टी लेवल आहे सिंध जी ख़ासि तौर ते ऐं पाकिस्तान जी मजमूई तौर ते, उहा 50% खां हींअर घटि आहे। उन खां पोइ माना तमामु घणी थी वेंदी, ऐं पोइ तव्हां तमामु वॾे हिकिड़ी मुश्किल जो शिकार थींदो। तव्हांजी जेका 70 सालनि जो इंफ्रास्ट्रक्चर आहे ऐं 70 सालनि जी जेका सॼी इनकम जनरेट थी आहे, पर कैपिटा वधी आहे, सॼो हेठि हलियो वेंदो। इन करे इन ते गवर्नमेंट खे जीअं जेको रिस्पॉन्स गवर्नमेंट जो आहे, इहो रिस्पॉन्स मां सम्झां काफ़ी कोन्हे को। मल्टी स्टेक होल्डर्स, यूनिवर्सिटियूं, इदारा, एक्सपर्ट, इंडिविजुअल जेके बि आहिनि, उन सभिनी खे गॾाइणु खपेनि, उन में ॻाल्हाइणु खपेनि ऐं उन में ख़िदमत वठी ऐं इहो कमु बहितर खां बहितर थिए। ठीकु आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब सर, अवेयरनेस बाबति तजवीज़ ते ॻाल्हि थिए पई सर, ऐं काइंडली ब्रीफ कजो थोरो। महताब अवेयरनेस त लॻे थो असांजे खाते में असांखे ॾियणी आहे। बाक़ी जेके सरकारी इदारा आहिनि हुननि खे सिर्फ़ु करप्शन करणी आहे ऐं न आयल माण्हुनि खे अॻियां ज़िम्मेवारी ॾियणी आहे त जीअं हू सिंध खे तबाह कनि।
छाकाणि तव्हां हींअर रुॻो हफ़्तो अॻु जूं अख़बारूं खणी ॾिसो त सॼी सिंध में तव्हांखे सोकड़े जूं दाहूं नज़र ईंदियूं, माण्हू पाणीअ जे लाइ एहतिजाज कंदे नज़र ईंदा। बिल्कुलु अॼु ईअं। साॻियो ई हफ़्ते खां पोइ तव्हां ॾिसंदो त हिते डिस्ट्रीज़ में घारा पिया था पवनि, त यानी इन जो मतिलबु छा थियो त किथे न किथे का नाअहली आहे, जंहिंजे करे जॾहिं तव्हां वटि पाणी बि रिवर में हुयो त उन वक़्तु तव्हां हुनखे रोकियो न ॾिनो, ऐं वरी जॾहिं पाणी ॾिनो त उन सां गॾोगॾु मींहं जेको आहे सो उते घारा विझी छॾिया। ऐं घारे जो पवण जो सबबु जेको आहे, जीअं नसीर सवेर ॻाल्हि ॿुधाई न, त जेतिरे ताणी उनजो प्रॉपर हिकिड़ो मैनेजमेंट सिस्टम हूंदो आहे त कंहिं बि शाख खे, डिस्ट्रिक्ट खे, केनाल खे मुस्तक़िल तौर ते कुझु न कुझु पाणी उन में हलाइबो रहंदो त उन जूं कड़ूं जेके आहिनि मज़बूत रहंदियूं। न त अदरवाइज़ जेकॾहिं उहो सुकी वई त उन खां पोइ पाणी जॾहिं तेज़ी सां ईंदो त उन में रूण पवंदी ऐं उहो कड़ जेका आहे सा फाटी पवंदी ऐं घारो ज़रूरु पवंदो। त उहा सॼी जेका मैनेजमेंट आहे उहा हाणे मिसमैनेजमेंट थी वई आहे। हाणे तव्हांजो सॼो आबपाशी जो अमलो अक्सर तौर ते मैनेज करण जे बजाए मिसमैनेज करण जो माहिर थी वियो आहे, ऐं मिसमैनेज छो थो करे, उनजो सबबु सॼो करप्शन आहे। उन करप्शन जे करे हू मिसमैनेज करे थो। मैनेजमेंट त एज़ पर बुक थींदी आहे, एज़ पर रूल थींदी आहे। मिसमैनेजमेंट जेका आहे उहा एज़ पर विश ऐं रिक्वायरमेंट थींदी आहे। तंहिंजे करे आउं सम्झां थो, ऐं ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे महताब, त हींअर आउं सम्झां थो हर साल जेको थिए थो उन में बरसातूं असांजे लाइ तबाही जो सबबु छो थियूं बणिजनि। उनजो सबबु तव्हांजो सॼो ई ख़राबु निज़ाम आहे। शहर हींअर सभिनी शहरनि मां शिकायतूं पयूं अचनि। हैदराबाद वञो, जामशोरे वञो, कोटड़ी वञो, लाड़काणे वञो, चाहे कश्मीर वञो, त जिते बि मींहुं उठो आहे पाणी बीठो आहे, शहर जा शहर ॿुॾा पिया आहिनि, नेकासी जो निज़ाम सही कोन्हे। इहा सभु ज़िम्मेवारी सिंध गवर्नमेंट जी आहे, जंहिं मुकमिल तरह ते सॼे सिस्टम खे तबाह करे छॾियो आहे। सेफ्टी जे नाले ते वरी पंपिंग स्टेशन्स बंदि करे छॾी अथऊं, जंहिंजे करे बि पाणी निकाल न पियो थिए। अयूब शेख साहब, लास्ट मिनट आहे सर, मैनेजमेंट ऐं मिसमैनेजमेंट जेका इन ते अवां कमेंट सर। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त अवाम जे अॻियां जवाबदार थियणो पवंदो ऐं हर घड़ी अवाम खे हर शइ ॿुधाइणी पवंदी। जिते पूरा नथा पवनि उहा ॻाल्हि ॿुधाइणी पवंदी, जेको बहितर था कनि उहो बि ॿुधाइणो पवंदो। इंफॉर्मेशन ॾींदा त डिसइंफॉर्मेशन कॾहिं बि न थींदी। इंफॉर्मेशन ॾींदा त मिसकंसेप्शन न थींदी। इंफॉर्मेशन ॾींदा त शयूं रियलाइज़ेशन में ईंदियूं। जे इंफॉर्मेशन न ॾींदा त पोइ हिननि ते सिर्फ़ु करप्शन जे ॿियो को बि दाग न लॻी सघंदो। ठीक, थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी अवांजी। डॉक्टर अयूब शेख साहब, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अवांजी वॾी महिरबानी। नसीर अहमद साहब, थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी। ऐं ज़रीफ़ खेड़ो साहब, इरीगेशन जा सेक्रेटरी, चीफ इंजीनियर हैदराबाद 2, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि फिगर्स ॾिना ऐं कुझु अहम ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि कयूं आहिनि। अवाम में ख़ौफ़ न पखेड़णु घुरिजे। हिन वक़्तु बोर्ड जी का बि सूरत हाल न आहे। 4,30,000 क्यूसिक्स पाणी जेको आहे उहो उन जा वहकरा आहिनि, ऐं इहो पाणी बि एतिरो नुक़सानकार न आहे। इन सां फ़सुलनि खे नुक़सानु न पहुचंदो, बल्कि फ़सुलनि खे इन सां फ़ाइदो पहुची सघे थो। घारनि जे हवाले सां ज़रीफ़ खेड़ो साहब जो चवणो त आबपाशी अमलो हिन वक़्तु में मुतहरिक आहे, ऐं जिते जिते घारा पवनि पिया उहे घारा बंदि बि वक़्त सिर कया पिया वञनि। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।